कैनाल जे हवाले सां कैनाल जेके आहिनि इहे हिननि जी वसी ॻाल्हि ई कोन्हे। हीअ जेका हुकूमत आहे असां हिननि खे मिली हिन आधार ते हुई, मूं अॻु में बि चयो त हिननि खे आधार ते हिननि जहिड़ो यसमैन हींअर हिननि खे ॿियो को मिलंदो ई कोन। उहो जेका शइ पन्नू साम्हूं था रखनि, बाबा हिन ते साइन करियो, उहो ॿ हथ जा अंगूठा ॿ पेरनि जा बणियो ॾियनि, रुॻो हीउ खणो असांजो नालो वठी ॾियो ख़ुदा, छो त उहो करप्शन में ॿुॾा पिया आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे हिकिड़ो किथे मिसाल ॾींदो आहियां त अॻु में पाण मिसाल ॾींदा हुआसीं त यार उहो फलाणे जे पेट में आराम आहे, पर हाणे हिननि जी नसलनि में आराम आहे। उहो नसल पेट नसल त नसल तब्दील थींदो पियो अचे हुननि खे। सो हाणे हिननि मां तव्हांजी चङाई जी उमेदु रखणु त उहो त सवाल ई कोन थो पैदा थिए। बहरहाल उन हूंदे बि इंसानु कॾहिं कमज़ोर न पए, पंहिंजी जदोजहद जारी रखे। टणो मोहम्मद ख़ान जो ई मिसाल वठो। ऐं दोस्त मूंखे चवंदा लीडर मुंहिंजो बाबा उहो टणो ख़ान लीडर कोन्हे, आउं खादिम आहियां। जिन दोस्तनि मूंखे वोट ॾिना, इलेक्शन में बीठासीं, अॼु उन्हनि सां गॾु जेकॾहिं आउं न बीहंदुसि त पोइ सुभाणे हू बि हिमत हारे वेही रहंदा। इन करे असां जेके बि दोस्त ते वेठा आहियूं, जीअं बि हींअर ज़िले जे मामलात ते जेके टैक्सिस लॻाया छा, जितां असां जी जदोजहद शुरू कईसीं, इहे ई दोस्त हुआसीं न। अल्हम्दुलिल्लाह हुकूमत हूंदे उन्हनि खे शिकस्त ॾिनीसीं ऐं उहे टैक्सिस वापसी कयासीं। बाबा हिन जे हराम जे पलण चढ़ण लाइ असां छो टैक्स भरियूं? त बहरहाल उन खां पोइ हलंदा रहियासीं। हिन वक़्तु बि जेका जदोजहद हले पई, कल्ह मूंखे कंहिं माण्हू चयो चई यार ॿिया हर हंधि बरसातूं आयूं आहिनि, ॿोॾूं आयूं आहिनि, पर जेका हिननि जे लाइ मथे जो सूरु टणो मोहम्मद ख़ान बणिजियल आहे न, त अहिड़ो जेको बि ज़िलो हिननि लाइ मथे जो सूरु न बणिजियो आहे। हिन वक़्तु बि हिन जी नाअहली जी हद ॾिसो। ठेकेदार पंहिंजा पब्लिक हेल्थ खे तबाह कयूं, म्यूनिसिपल में स्वीपर नथा हिननि खां ज़ाहिर थियनि, उहे हिननि खां पावरफुल आहिनि असांजे म्यूनिसिपल जे चेयरमैन। हाणे हिकिड़ो खॾो थियो आहे, 4 ॾींहं गुज़री चुका आहिनि, उन खॾे में सॼी इंतिज़ाम असांजे ज़िले जी क़ाबू आहे। उहे जेके ॿिया ॿुॾनि पिया वीचारा, उहे केॾां वञनि? न मशीन थी पहुचे, न उनमें जेको आहे स्वीपर था पहुचनि। अलाह जेके हिन रेन एमरजेंसी में हीअ हालत, त अॻियां हिननि मथां कहिड़ी उमेदु था रखो? त अल्हम्दुलिल्लाह हलंदा घुमूं। कल्ह मूं ग्रुप में चयो त आउं हर हंधि घुमां पियो। असां सिर्फ़ु आवाज़ बणिजी सघूं था हिन वक़्तु, पर अल्हम्दुलिल्लाह असां जेके दोस्त गॾिजूं था, जॾहिं ताक़त असांजी थिए थी त हिननि खे हमेशह शिकस्त ॾिनी आहे। इंशाअल्लाह हींअर बि ॾींदासीं। ऐं जिथे जिथे पहुता आहियूं अल्हम्दुलिल्लाह आवाज़ उथी आहे त मूं उनखे चयो मुंहिंजो असांजी टीम जेका आहे उहो जेको हिननि लाइ नमरूद वारो मच्छर आहियूं, तो उनजे दिमाग़ में उनखे दौड़ाईंदा घुमूं पूरे ज़िले में। इंशाअल्लाह ताला जदोजहद जारी रहंदी। ॿिया दोस्त वेठा आहिनि काफ़ी, मूंखे 2 अखर शुक्रिया जा चई ॻाल्हिया। बाक़ी कैनाल्स जेके आहिनि उहे हिननि जे वस जी ॻाल्हि कोन्हे, न ई उन सां रुकंदा। मूं अॻु में चयो उन लाइ कुर्बानियूं खपनि, वॾी जदोजहद खपंदी। ऐं इन खां पोइ जेके ज़मीनूं नियाज़ ख़ालिद साहिब जिन हींअर बि बदीन में सुभाणे परीहं जो प्रोग्राम आहे, त उनजी बि असांजे दावत में इंशाअल्लाह ताला असांजो जेको भरपूर साथ रहंदो उहो उते बि रहंदो। जिथे सिंध जे हुकूक जी ॻाल्हि हूंदी इंशाअल्लाह ताला असीं क़दम क़दम तव्हां सां गॾु